नाज़रीन हेडलाइंस तमाम ॾिठियूं तफ़सीली ख़बरनि में वाक़े भलीकार बुलेटिन की शुरुआत में अहम ख़बर शामिल कंदा हलूं। नसीराबाद भरिसां वका मोरी वटि हथियारबंदनि जी वेगन मथां फायरिंग थी आहे, जंहिं नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेहर खां लाड़काणे वेंदड़ इंटर्स हाईवे ते वेगन मथां फायरिंग करे 5 ॼणनि खे ज़ख़्मी करे विधो आहे, जॾहिं त हथियारबंद फरार थी विया आहिनि। नाज़रीन वाक़े अहम ख़बर खां आगाह ॾियूं पिया। नसीराबाद भरिसां वका मोरी वटि हथियारबंदनि जी वेगन मथां फायरिंग थी आहे, जंहिं नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील अला बख्श कुरैशी खां वठंदासीं। इन हवाले सां वधीक अपडेट कंदा हलो। जी फराही नसीराबाद इंडस हाईवे ते वका मोरी आहे। मेहर खां लाड़काणे तरफ़ हिकिड़ी वेगन वञी रही हुई। उन वेगन में लाड़काणे जी शेख बिरादरीअ जा माण्हू हुआ, जिन जो शायदि मेहर में को प्रोग्राम हुयो मंगणीअ जो। उतां ही वापसि वञी रहिया हुआ त वका मोरी आहे जेका वॻड़ थाणे जी हद में आहे। उन वका मोरीअ ते जीअं इहे वेगन पहुती आहे त साम्हूं हथियारबंद फोरू निकिरी आया, जिन पहिरियों हवाई फायरिंग कई गाॾीअ खे रोकण लाइ, ऐं वरी उन महिल ई उन्हनि फौरन सिधी फायरिंग कई, जेके गोलियूं लॻण करे 5 ॼणा आहिनि, जिन में शिराज शेख, नवाज़ शेख, निसार अमन शेख, मदद मुगल समेत 5 ॼणा उन्हनि खे गोलियूं लॻियूं, जेके ज़ख़्मी थिया। ऐं वरी मुख़ालिफ़ दुर खां हिकु गाॾी अची रही हुई, जंहिंखे फोरू ॾिसी फुर न करे सघिया ऐं ईंदड़ गाॾीअ खे शायदि हुननि पुलिस जी गाॾी सम्झो आहे या कुझु बि सम्झो आहे, त हू पोइ रोड छॾे भॼी विया आहिनि। ड्राइवर पोइ वरी वेगन खे वापसि नसीराबाद रूरल सेंटर खां आयो आहे, जिते हुननि खे तिबी इमदाद ॾिनी वई आहे। ऐं जंहिं महिल हू रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद पहुता आहिनि त पोइ हुते नसीराबाद जी पुलिस पहुती आहे, वॻड़नि जी पुलिस पहुती आहे, जिनखे तिबी इमदाद ॾेई वरी पुलिस जी कानवाई में लाड़काणे तरफ़ रवानो कयो वियो आहे। ऐं हिननि ज़ख़्मियुनि में हिकु ॼणो जेको ज़ख़्मी आहे निसार शेख, उन जी तबियत इंतहाई नासाज़ ॿुधाई थी वञे। ठीक है, अला बख्श कुरैशी, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।